शाकिर शाह जीलानी जी दरगाह। ही दरगाह तालके कोडी जी ज़िले खैरपुर मिरस में 60 केनाल जे कप सां बचल शाह बुखारी जी दरगाह जे वेझो क़ाइमु आहे। दरगाह चौदीवारी खां सिवा खुलियल मैदान ते वाक़िए आहे, जंहिंजे चौधारी सवें पुराणियूं क़बरूं आहिनि। सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं संदसि ख़ानदान बि हिन दरगाह जा अक़ीदतमंद आहिनि। दरगाह जो मक़बरो आगाटो तामीर थियल ॾिसिजे थो। जंहिंजी पीढ़ में पकियूं सिरूं इस्तेमालु थियल आहिनि, जिन ते कंहिं बि क़िस्म जो पलस्तर या लेपो वग़ैरह थियल नाहे। बाक़ी मक़बरे जी इमारत ते सफ़ेद चूने जो लेपो कयल आहे। मुहाड़ी में सीमेंट सां पलस्तर थियल क़बरूं आहिनि। मक़बरे जो लंघ लेंटियर ते ॿधल चौकाठे जी दरवाज़े वारो आहे। दरवाज़े जे मथां सादे क़िस्म जो ताज ठहियल आहे। छत ते वॾो गोल गुंबज़ आहे, जेको पिणु चूने सां लथल आहे। मक़बरे जी पसगिरदाई जा मक़ामी माण्हू पंहिंजी मदद पाण तहत हिन मक़बरे जी मरमत कराईंदा रहनि था। हिन मक़बरे जी इमारत सही हालत में न आहे। मक़बरे जे भर में कचनि सिरनि जी आगाटे तामीर थियल हिकु मस्जिद बि आहे।